नाज़िन कराची में हथियारबंद नथा शहीद जामे फारूकिया जे मोहतरम मौलाना आदिल खान ऐं संदसि ड्राइवर मक़सूद जी जनाज़े निमाज़ बाद मड़ मिटीअ मां हवाले कया विया। पुलिस दहशतगर्दनि जो पतो लॻाइण लाइ जांच शुरू करे छॾी आहे। शाह फैसल कॉलोनी में गुज़िरियल राति हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल जामे फारूकिया जे मोहतरम मौलाना आदिल खान ऐं संदसि ड्राइवर मक़सूद जी जनाज़े निमाज़ हब रिवर रोड जामे फारूकिया फेज़ 2 में अदा कई वई। जनाज़े निमाज़ मौलाना आदिल खान जे भाउ उबैदुल्ला ख़ालिद पढ़ाई जंहिंमें वॾे अंग में आलमन मदरसे जे शागिर्दनि ऐं अक़ीदतमंदनि शिरकत कई। जनाज़े निमाज़ खां पोइ मौलाना आदिल खान जो मड़ जामे फारूकिया जी अहाते में मिटीअ मां हवाले कयो वियो। पुलिस दहशतगर्दनि जो पतो लॻाइण लाइ जांच शुरू करे छॾी आहे। वाक़े वारे हंधि जा CCTV फुटेजिस हथ करे वरिता आहिनि, जॾहिं त इलाइक़े जी जियो फेंसिंग पिणु करे वरिती आहे। होॾां सदर पाकिस्तान डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान खान, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, गवर्नर सिंध इमरान इस्माइल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि अॻवाननि नाले वारे आलम जे क़त्ल ते घेरे ॾुख जो इज़हार कयो आहे।